जल्ल जलालहू या रहमान या रहीम या करीम रब। ओ मौला जो 12 जमा दिल साने साईं कुर्बान अली मेतलो साईं एडवोकेट शहबाज दिनो साईं इमरान अली साईं महबूब जी लख सलवात सगोरी पढ़ाए अजो को कुर्बान अली मेतलो साईं जो अजो को खैर शहबाज साईं जो इमरान साईं जो अजो को खैर पंहिंजी बारगाह में उहद जबल जेडो लिखण कबूल फरमा। ओ मुझा मौला मिठे मोहम्मद मुस्तफ़ा जो वास्तो थिए कुर्बान अली साईं के साईं जे बचड़न के क़यामत ताईं आबाद फरमा। कुर्बान अली साईं जे रोज़ी रिज़्क़ में इज़्ज़त में बरकत ऊंडे मौला हिननि जा क़यामत ताईं सजण साम्हूं हुजनि ऐं हिननि जे दुश्मननि के निस्तो नाबूद फरमा। ओ मौला एडवोकेट शहबाज दिनो साईं जो बेड़ो तार साईं एडवोकेट परवेज़ मेतलो साईं के उस्ताद इल्ताफ़ मेतलो साईं के क़यामत ताईं आबाद फरमा। इमरान अली साईं के मौजज़े सां नौकरी अता फरमा। ओ मौला साईं गुलाम मोहम्मद सियाल साईं के साईं जे बचड़न ते जेके भी मुश्किलात उन मुश्किल कुशा जे सदके दूर फरमा। साईं गुलाम मोहम्मद साईं जी घरवारी के सेहत दे साईं जे सभनी बचड़न के सेहत ऐं वडी हयाती अता फरमा। असां जे जमात जे निगरान साईं अरबाब अली मेतलो साईं के सेहत ऐं वडी खिज़री हयाती अता फरमा। साईं एडवोकेट शफ़ायत अली मेतलो साईं के सेहत दे ऐं वडी खिज़री हयाती अता फरमा। अज असां सभनी जो बेड़ो तार अल्लाह जेके बीमार आहिनि उन्हनि खे शफ़ा अता फरमा। जेके बे औलादी आहिनि उन्हनि खे औलाद अता फरमा। जेके बेरोज़गार आहिनि उन्हनि खे रोज़ी अता फरमा। मौला जेके सलवात पढ़ण अचनि था ये 4 बजे 5 ताईं सभु अचनि ओ मौला इन्हनि खे सलवात सां इश्क अता फरमा। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलल नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि वसल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह नारे हैदरी।